ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे त CPLC जेकी बुनियादु हुई 1991 में 91 में ठही आहे ऐं बेसिकली हिन जो मक़सदु इहो हो त आम शहरी जेको आहे उहो गैर महफ़ूज़ हूंदो शहर में ऐं पोइ हुनजी सुनवाई न हूंदी थाणे लेवल ते ऐं इहो प्लेटफॉर्म हो जंहिंमें कारोबार ख़ासि तौर ते कारोबारी माण्हुनि जो पूरो ग्रुप हो ऐं फ़खरुद्दीन जी इब्राहिम साहिबु असांजा गवर्नर आहे ऐं इहो उन्हनि जो हिकिड़ो इहो ब्रेन चाइल्ड हो त हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म हुजे जिते माण्हू आम माण्हू अचे ऐं उहो पंहिंजी शिकायत जेकी आहिनि उहे हिते दर्ज कराए ऐं पुलिस जे मथां हिकिड़ो क़िस्म जो चेक एंड बैलेंस हुजे। अगरि पुलिस अगरि ग़लति कमु करे या पुलिस थाणे लेवल ते अगरि FIR वग़ैरह रजिस्टर नथियूं थियनि माण्हुनि जूं त उहो उनखे पूरी तरह अटेंड करे। इन जी बेसिक बुनियादु इहा हुई। पोइ हुन में ज़ाहिर क्राइम जे हवाले खां हुनजा जेका स्टेटिस्टिक्स आहिनि तव्हां ॾिसंदा त हाणे CPLC हिकिड़ो वाहिद इदारो आहे जे वटि पूरो 100% FIR जो रिकॉर्ड मौजूदु आहे ऐं असां पूरो क्राइम पैटर्न जेको आहे उहो हर महीने कढूं था। हुन में एरिया वाइज़ तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ा कहिड़ा एरियाज़ आहिनि जिते क्राइम वधीक थो थिए। उहो गाॾियुनि जी चोरी हुजे, मोटरसाइकिल जी चोरी हुजे, मोबाइल स्नैचिंग हुजे, हाउस रॉबरीज़ हुजे, इहो सभु पैटर्न जेको आहे इहो महीने में निकिरे थो जंहिंमें असां सभु एजेंसीज़ खां शेयर कंदा आहियूं। जीअं पुलिस बि आहे, रेंजर्स बि आहे, सभु ई आहिनि। त हाणे ज़ाहिर इहो हिकिड़ो वॾो मुंहिंजे ख़्याल में अरसो थी वियो CPLC खे। उन में CPLC जी वजह खां कराची जो क्राइम जेको आहे न काफ़ी हद ताईं कंट्रोल थी वियो। ख़ासि तौर ते किडनैपिंग फॉर रैंसम जेकी आहे उहो मुकमल तौर तां कंट्रोल थी वियो। पताखोरी इहे बि क्राइम जेके आहिनि शहर में इलाही आहे। तव्हांखे ख़बर आहे हुन में एक्सटॉर्शन हिकिड़ो वॾो क्राइम मोटिवेटेड बि इलाही माण्हू हुन में इन्वॉल्व आहे, क्रिमिनल्स। पर ख़ैर हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे इहो इदारो पंहिंजी जॻह ते मौजूदु ज़रूरु आहे। हाणे केतिरो इफेक्टिव आहे हाणे इहो त ज़ाहिर जेका हुननि जा हलाइण वारा आहिनि उन्हनि खां तव्हां पुछी सघो था। असां चऊं था सर उहो ई ट्रेडिशनल रिवायती पुलिसिंग आहे हिन शहर में। इहो इदारो ऐं पुलिसिंग माना शहरी थाणे ते उहो ई ख़ौफ़ आहे जेको 25 साल या 30 साल अॻु में हुयो त असां थाणे वेंदासीं। आउं तव्हां खां बिल्कुलु इतफ़ाक़ करियां थो त जेको असांजो मक़सदु हो CPLC को बनाइण जो त आम शहरी जेको आहे उहो थाणे लेवल ते वञण ते उन्हनि खे महफ़ूज़ फील करे। मगर इहा जेकी हींअर बि इहा ई पोज़ीशन आहे त थाणे लेवल ते अगरि आम माण्हू जेको आहे वञे त हीअं ॾिजे ऐं इन करे जो त उन में इहा ई साॻी ॻाल्हि सिचुएशन त साॻी आहे। उहो कराची हुजे या अंदरूनी सिंध हुजे, इहो तक़रीबन इहा सिचुएशन साॻी आहे। हाणे